अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम एच पंवर, 1725 खां 2007 ईस्वी, सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों, साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी बी 138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 23, बाब 26। आख़िरी बर्फ़ानी जुग सिंध में 1530 खां 1700 ईस्वी ऐं ॾखिण एशिया जे उतरनि भाङनि में 1850 ईस्वी। ॾखिण एशिया जे उतरनि भाङनि में थियल हिकु सॼर खोजना 1850 ईस्वी पधिरो कयो आहे त पूरी दुनिया जा गर्मी पद 1430 ईस्वीअ खां किरण शुरू थिया। विच एशिया में फेरा उथंदे 1480 ईस्वीअ धारे महसूस थिया, पर उते सूरत हाल बिगड़ण 1500 ईस्वीअ खां पोइ शुरू थी, जंहिं विच में एशियाई कबीलनि जे 1530 ईस्वीअ खां 1660 ईस्वीअ ताईं ॾखिण एशिया ॾांहुं लॾ पलाण कराए हिन अमल जो सिंध सां लाॻापो कीअं थो ठहे। हिन रीति सम्झाए सघिजे थो, जेकॾहिं गर्मी पद ॾखिण एशिया जे पटनि में 2.5 डिग्री सेंटीग्रेड किरी पवे ऐं हिमालया में 1 डिग्री सेंटीग्रेड, त उन्हीअ जो सिंध ते असर आम साल जे भेट में मिसाल तौर 1930 ईस्वीअ लाइ थींदो। नंबर 1, बर्फ़ जेका आम तौर ते हिमालया में 1 अप्रैल धारे ॻरंदी आहे, अटकल 15 खां 30 ॾींहं देर सां ॻरंदी, यानी 15 अप्रैल खां पोइ मई ताईं ॻरण शुरू थींदी। नंबर 2, बर्फ़ जो ॻरण जेको हाणे 15 जून धारे चोट ते पहुचे थो, जून जे पछाड़ीअ ताईं पोइ ते हलियो वेंदो, छाकाणि त आम सालनि में चौमासी जा जुड़ गर्मी पद ऐं बर्फ़ जो ॻरण घटाए छॾींदा आहिनि, पर घटि गर्मी पद चौमासे खे हिमालया में अटकल 15 ॾींहं वधीक पुठिते करे छॾींदा। नंबर 3, आब कलाणीअ जे मुंद अटकल 15 ॾींहं पोइ ते हली वेंदी ऐं बर्फ़ ॻरण चौमासो न सां ईंदड़ ॿोॾि सिंध में चोट ते जुलाई जे पछाड़ीअ धारे ताईं पहुचंदी। नंबर 4, सिंधूअ में पाणीअ जी सतह आम सतह खां केतिरा ई फुट हेठि लही वेंदी, चौमासो 15 ॾींहं पोइ ते हलियो वेंदो ऐं 1 जुलाई जी बजाए 15 जुलाई खां 15 अगस्त ताईं ईंदो। नंबर 5, चौमासे जा मींहं सिंधूअ में ॿोॾि जो पाणी आणींदा ऐं उन्हीअ जो सिंध में चोट 1 अगस्त खां 1 सेप्टेंबर ताईं थींदो। 6, सावणी घटि में घटि 15 ॾींहं देर सां, यानी हाणे वांगुरु 1 अप्रैल ते शुरू थियण बजाए 15 अप्रैल ते शुरू थींदी। गर्मी पद में ईंदड़ हिन 2.5 डिग्री सेंटीग्रेड लाथ जे वकड़ में आब कलाणी रेज ते थींदड़ पोखूं जहिड़ो सारियूं, फुटियूं ऐं ॿियूं हीअं ईंदियूं। वाह 15 ॾींहं देर सां वहण शुरू थींदा ऐं सारियुनि जो रोंबो करे सघण जेतिरो पाणी 1 जुलाई जी बजाए 15 जुलाई खां मिली सघंदो, जीअं बैराज खां अॻु वारनि ॾींहंनि में थींदो हो। दरिया में पाणी 1 सेप्टेंबर खां लहणु शुरू थी वेंदो ऐं वाह 15 सेप्टेंबर खां पोइ कंहिं सूरत कोन वहंदा। 15 जुलाई ते रोंबियल सारियूं वाध त कंदियूं, पर सेप्टेंबर में पाणी न मिलण ऐं अक्टूबर में सियारो शुरू थी वञण करे सही नमूने पची न सघंदियूं। रुगो हल्कियूं जिन्सूं जहिड़ो रतड़ियो, गंजो ऐं कंगड़ी वग़ैरह ई करे सघबियूं, सुखदासीअ जहिड़ियूं सुठियूं जिन्सूं न, जिन खे पचण लाइ 120 ॾींहं घुरिजनि। सारियुनि जूं हल्कियूं जिन्सूं सुठियुनि जिन्सुनि जे भेट में घटि लहंदियूं आहिनि, 50 खां 60%, तंहिं करे कुल उपत घटिजी वेंदी। पाछाटियूं पोखियल सारियुनि खे झटि पचराइण लाइ रोंबे जी बजाए छट थींदी, उन सां पैदावार वेतर घटिजी 2 भाङे 3 वञी बचंदी। ईअं सारियुनि जी पैदावार आम जे भेट में रुगो 40 खां 50% थींदी। जुअर, बाजरी ऐं ॿियो थोरा ॾींहं बीहंदड़ पोखूं पोखिबियूं ऐं पचंदियूं, उहे सारियुनि जी जाइ वठंदियूं, पर उन्हनि जी फी एकड़ पैदावार सारियुनि जे पैदावार जे भेट में घणी घटि थींदी, तंहिं करे उन्हनि ते सिंध जी आबादी पलिजी न सघंदी। डिघो हलंदड़ सियारो कणिक ऐं सियारे जे ॿियनि पोखुनि जी पैदावार वधाइण में मदद ॾींदो, पर सियारे में पाणी न मिलण करे उहे फसल थोरी एराज़ीअ ते पोखिबा, कचे में कणिक ऐं तेली ॿिज थींदा, पर एराज़ी थोरी हूंदनि।
माण्हू मालवंद वञी थींदा थर ऐं कोहिस्तान जे सुञनि इलाइक़नि में वधीक ढोर धारींदा ऐं थोरनि वसीलनि मथां घणनि ढोरनि जो दबाव थर ऐं कोहिस्तान खे सफ़ा भींग करे वधीक ढोर पाले सघण जहिड़ो न छॾींदो। धुलेले खे खाधे जे शयुनि जी खोट ऐं ॾुकार थींदो, जंहिंसां माण्हुनि जे मौतनि में वाधारो ईंदो। जेसीं ताईं वञी आबादी घटिजे ओतिरी बचे जेको कुझु मौजूदु आहे तंहिंसां ढापी सघे। आख़िरी बर्फ़ानी जुग सिंध में उन ॾींहंनि धारे आयो जॾहिं उहा 1522 ईस्वीअ में अरगून नथां फतेह थी। गर्मी पद किरंदा रहिया ऐं साॻियो ई हाल ॿनीअ जी पैदावार जो बि थियो। ॾे अंदरि बग़ावतुनि कर खयां ऐं उहे वेंदे सिंध में अरगून तुरखान दौर जे 1591 ईस्वीअ में पछाड़ीअ ताईं दॿाइजी न सघियूं। उहे अॻिते मुग़लनि जे दौर में बि हलंदियूं रहियूं। आख़िरी बर्फ़ानी जुग जी सिंध ऐं ॾखिण एशिया ते पवंदड़ तारीख़ी असरनि जो पतो हेठियनि मिसालनि मां लॻाए सघिजे थो। अटकल 1578 ईस्वी धारे सिंध में ॾाढो ॾुकार पियो, जेको 7 साल खनि हलियो। अरगून हाकिम मिर्ज़ा बाक़ी उन अन गुदामनि में लिकाए छॾियो जेको कंहिंखे बि कंहिं क़ीमत ते न थिए ॾिनाई, भले उन लाइ पंहिंजे ई माण्हुनि खे माण्हू छो न पवेसि। आख़िरी बर्फ़ानी जुग समूरे ॾखिण एशिया खे पिणु ढकियो ऐं एसी ताईं जो मुग़लनि खे नई राजधानी फतेहपुर सिकरी 1575 ईस्वीअ में छॾणी पई हुई, छो त जमुना दरिया जो पाणी उन्हीअ ताईं न पिए नेई सघिया। उन्हनि ॾचनि हलंदे अकबर सिंध फतेह करे पंहिंजे मुल्क सां गॾाए छॾी, पर आख़िरी बर्फ़ानी जुग जे करे खाधे जूं शयूं आबादीअ जी घुर्ज जे भेट में घटि थियल थियूं ऐं सिंध जे क़बीलनि जूं बग़ावतूं हलंदियूं रहियूं। आख़िरी बर्फ़ानी जुग 1655 ईस्वीअ ताईं पंहिंजे बदतरीन ॾाके ते पहुतो, जॾहिं सरकारी ओगाड़ी घटिजी 65 साल अॻु 1600 ईस्वीअ में थींदड़ ओगाड़ीअ जे 5 पते मस वञी बची। सिंध में आख़िरी बर्फ़ानी जुग 1700 ईस्वीअ धारे हटियो, पर थोरे अरसे लाइ, छो त 1660 ईस्वीअ खां 1850 ईस्वी वारो अरसो वरी थधि हली। उत्तर पंजाब में वधीक 100 साल 1800 ईस्वीअ ताईं हलियो, जंहिंजे करे सिखनि वारियूं बग़ावतूं थियूं। बग़ावतूं समूरी ॾखिण एशिया ताईं पखिड़ियूं ऐं 18वीं सदीअ जे मुंड में मुग़ल सल्तनत जो अंत आंदाऊं। यूरोप में आख़िरी बर्फ़ानी जुग 1850 ईस्वीअ ताईं हलियो। मुग़ल सल्तनत जो ठहण ऐं ड्रहण ॾखिण एशिया में 1522 ईस्वीअ खां अटकल 1700 या 1725 ईस्वीअ ताईं हलंदड़ आख़िरी बर्फ़ानी जुग सां जोड़ियो वञे थो। नक्शो नंबर 54। 14 खां 18 सदियूं सिंध में सकाफ़ती, धर्मी, इंतज़ामी ऐं वापारी गढ़। ॾखिण एशिया जा मोहनदार सूफ़ी। 13, 14 ऐं 15 सदियूं। नालो, शहर, मसलक, मरण जो सन। शरफ़ुद्दीन बुअली कलंदर। पाणीपत सहरवर्दी 1324 ईस्वी। लाल शहबाज़ कलंदर सेवण। मसलक नामालूम 1252 ईस्वी। निज़ामुद्दीन ओलिया दहली चिश्ती 1325 ईस्वी। अमीर खुसरो दहली चिश्ती 1325 ईस्वी। रुकनुद्दीन अब्दुल फतेह मुल्तान सहरवर्दी 1335 ईस्वी। मोहम्मद इमाम दहली चिश्ती 1335 ईस्वी। मीर हसन अली संजारी देवगिरी चिश्ती 1336 ईस्वी। ज़ियाउद्दीन बरनी दहली चिश्ती 1338 ईस्वी। बुरहानुद्दीन गरीब देवगिरी चिश्ती 1340 ईस्वी। ज़ियाउद्दीन बख्शी बदायून चिश्ती 1350 ईस्वी। फरीदुद्दीन नागौर चिश्ती 1351 ईस्वी। नासिरुद्दीन चिराग दहली चिश्ती 1356 ईस्वी। अखी सिराजुद्दीन गौर चिश्ती 1357 ईस्वी। हमीदुद्दीन कलंदर दहली चिश्ती 1367 ईस्वी। सैयद मोहम्मद बिन मुबारक किरमानी दहली चिश्ती 1368 ईस्वी। शरफुद्दीन यहिया मानेरी फिरदोसी राजगीर चिश्ती 1371 ईस्वी। यूसुफ चिश्ती दहली चिश्ती 1372 ईस्वी। सैयद जलालुद्दीन मखदूम जहानिया उच्च सहरवर्दी 1383 ईस्वी।
अमीर कबीर सैयद अली हमदानी कबरावी श्रीनगर मसलक नामालूम 1383 ईस्वी। अब्दुल मुक्तदर कल्पी चिश्ती 1389 ईस्वी। अशरफ जहांगीर सिमनानी कबीराबाद चिश्ती 1405 ईस्वी। मीर सैयद गेसू दराज गलेरगा चिश्ती 1422 ईस्वी। सैयद मोहम्मद आलम अहमदाबाद सहरवर्दी 1425 ईस्वी। शेर खान बुक दहली चिश्ती 1433 ईस्वी। जनाद शाह मदारी माकनपुर मदारी 1436 ईस्वी। बुरहानुद्दीन कुतुब आलम बुटेरा सरवर्दी 1459 ईस्वी। सैयद मोहम्मद बिन जाफर सरहद चिश्ती 1484 ईस्वी। शेख अब्दुल्ला शातरी गवालियार शातरी 1485 ईस्वी। शेख हुसैन नागौर चिश्ती 1496 ईस्वी। सैयद मोहम्मद गौस उच्च चिश्ती 1517 ईस्वी। अब्दुल कादिर ब्यूं उच्च मसलक नामालूम 1533 ईस्वी। 1330 खां 1400 ईस्वी घणे भाङे ॾखिण एशिया में कारो ॾुकार हो। घटि मींहं सोकड़ो घटि उपत सुञाई बुख लंघण बीमारियूं ऐं जेॾां तेॾां मौत। अहिड़ी सूरत हाल में माण्हुनि खे आथत ॾियण लाइ मुस्लमान सूफ़ी ऐं हिंदू भक्त उथिया। अॻिते हली गुरु नानक जा पोइलॻ सिख बि बिल्कुलु ईअं जीअं 6वीं सदी क़बले मसीह वारे ॾुकार समाज सुधारक जहिड़ोक कन्फ्यूशस ज़रदश्त बुद्ध ऐं महावीर पैदा कया हुआ। आख़िरी बर्फ़ानी जुग जा समाजी ऐं मुआशी असर। आख़िरी बर्फ़ानी जुग जा नतीजा उहे निकिता त पैदावार घटिजी वई, ॾुकार पिया ऐं बुख विघे माण्हू मुआ ऐं उन ई करे 1522 खां 1700 ईस्वीअ ताईं अरगूननि तुर्खाननि ऐं मुग़लनि ख़िलाफ़ बग़ावतूं थींदियूं रहियूं। वॻोड़ी हालतुनि सिंध जे माण्हुनि खे सिंध छॾे कच्छ काठियावाड़ गुजरात ऐं बुरहानपुर ॾांहुं लॾे वञण ते मजबूर कयो। केतिरा ई सिंधी जिद्दी मके ऐं मदीने ॾांहुं पिणु लॾे विया, जिते उन्हनि जा पोयर अञा ताईं पाण खे अल सिंधी सॾाईंदा पिया अचनि। सिंध जा माण्हू लाॾाऊ बणिजी विया ऐं माल धारण ऐं चारण खे वञी लॻा। वाह रुगो उहे पे विया जेके हेठां इलाइक़नि में हुआ। अहिड़नि इलाइक़नि में हाणोका जेकबाबाद शिकारपुर ऐं लाड़काणो ज़िला ऐं दादू ज़िले जो उतरियूं पासो अची था विया। दया जे खाॿे पासे विरले कनवान पे कमु कयो ऐं हाणोकनि नौशहरो फ़ैरोज़ नवाब शाह हाणे शहीद बेनज़ीराबाद सांगड़ ऐं हैदराबाद ज़िलनि वारो समूरो इलाइक़ो समन जी मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जे महदारीअ में थींदड़ बग़ावतुनि हेठि रहियो। उगाड़ियूं रुगो काती कंध ते पए थियूं। घणे भाङे वाहन जी खाटी कान थी ऐं उहे लटिजी बीही विया। थुले लेखे पैदावार घटिजी 1522 ईस्वीअ जो अधु वञी बची ऐं साॻियो हाल आबादीअ जो बि थियो। घटि में घटि अधु आबादी बाग़ी थी वई ऐं ॾुकार वारनि ॾींहंनि में घटि में घटि कुझु मौक़नि ते माण्हूअ जो मांस बि खाधो। माण्हुनि खे आथत ॾियण ध्यानु मटाइण लाइ सूफ़ी भॻत ऐं मज़हबी समाज सुधारक पैदा थिया। 1500 खां 1700 ईस्वीअ जे विच ते छहनि गोस्वामणनि विश्नावा ईश्वर विद्या तरतीब ॾिनी। कबीरदास 1500 खां 1600 ईस्वी सखियूं ऐं निर्गना भक्ति तहरीक शुरू कई। उन ई अरसे दौरान वैष्णवा शाइरा मीराबाई आसाम जी हिकिड़ी ॿी वैष्णवा शाइर शंकर देवा कृष्वा भक्ति मसलक जी महान अंधी कवि सूरदास ऐं महाराष्ट्र जी टुकाराम पिणु अंतर ध्यान जी सिख्या ॾिनी। उन दौर जा ॿिया समाज सुधारक श्रीनिवास कृष्णादास वग़ैरह हुआ। जामिया मस्जिद ठटे जी काशीअ जी सिर जी तस्वीर ब्लैक एंड वाइट तस्वीर शाहजहान मस्जिद ठटे जी काशीअ जी सिर। नक्शो नंबर 55। शाह बेग 1517 खां 1523 ईस्वी शाह बेग जूं सिंध में फ़ौजी कारवायूं।
1517 अरिड़हं कोइटा शाल खां सिबीअ ॾांहुं ऐं सिबी पहुचणु। नंबर 2 नवंबर 1500 अरिड़हं खां ॻाहा बाग़बान खे फुरण ऐं सिबीअ मोटणु। 3 नवंबर 1520 फतेहपुर रस्ते ठटे ते चढ़ाई करणु ऐं बाग़बान खे फुरण फिटाइणु। 4 नवंबर खां डिसंबर 1520 बाग़बान मां ठटे ॾांहुं चढ़ाई करणु। 5 21 डिसंबर 1520 मुबारक खान खे मारणु। 6 22 डिसंबर 1520 खां 1 जनवरी 1521 ईस्वी ठटे में कोस कराइणु। 7 फरवरी खां मार्च 1521 ईस्वी ठटे खां सेवण ॾांहुं हलणु। 8 14 डिसंबर 1521 ईस्वी शाह हसन जो कोइटा शाल मां ठटे लाइ निकिरणु। 3 जनवरी 1522 ईस्वीअ ते सेवण पहुचणु ऐं ॼाम सलाहउद्दीन खे शिकस्त ॾेई मारणु। 9 मार्च 1522 ईस्वी सिबीअ मां बाग़बान ॾांहुं हलणु ऐं माछी कबीलनि जो कोस कराइणु। 10 अप्रैल खां मई 1522 ईस्वी बाग़बान खां बखर ॾांहुं चढ़ाई करणु ऐं धारेजन चङनि मुड़सनि जो कोस कराइणु। 11 बहार 1523 जेकबाबाद ज़िले जे 42 बलोच ॻोठनि में कोस कराइणु। 12 नवंबर 1523 ईस्वीअ खां जून 1524 ईस्वी बखर खां अघामाणी ॾांहुं चढ़ाई करणु, सिंधूअ जे ॿिन्हिनि कंधियुनि वारनि कबीलनि खे सज़ा ॾियणु। 13 26 जून 1524 ईस्वी शाह बेग जो अघामाणी में मरणु।